वरंदो अदा बरी वसंदा में सजन मिलंदा सजने सजन मिलंदा सजने अदा नवा थी दानी छोड़े जानी रही रहंदा के तरो वाला हायड़े मुंहिंजी क़िस्मत प्रीत वरन जे लाइ वियो पर हल बेलियूं अखियूं सावण रुत जे मींहं जियां अञा बि ॻोढ़ा पियूं ॻाढ़ीनि। पोइ अखियुनि खे सम्झाए खोड़ सम्झायो मान। छा चई अखियुनि खे? अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो काथे अहीं काथे उहो जरा सोचे त ॾिसो काथे अहीं काथे उहो जरा सोचे त ॾिसो अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो काथे अहीं काथे उहो जरा सोचे त ॾिसो काथे अहीं काथे उहो जरा सोचे त ॾिसो। वानदा कतवा पिसायो पागल नहीं अहाँ के काकल वो छल पिसायो पागल छल पिसायो पागल नहीं अहाँ के काकल वो छल पिसायो पागल नहीं अहाँ के काकल किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो अखियूं हीरा करे अहीं वरी न वसो किथे अहीं किथे उहो जरा सोचे त ॾिसो किथे अहीं किथे उहो जरा सोचे त ॾिसो। अखियुनि खे समझाए पियो पर कहिड़ी तरह उर्दू वारे लिखियो आहे त ज़बां खामोश रहती है नजर से काम होता है इसी माहौल का शायद मोहब्बत नाम होता है ए क्या इंसाफ रब तेरा करे कोई भरे कोई निगाहों की तो खता होती है फिर दिले क्यों बदनाम होता है। हाणे आज की ॾिसी पंहिंजे अखियुनि खे समझाए तूं तव्हां छो चढ़ियूं थियूं हाणे कहिड़ी तरह चए पियो हू संग दिल आहे कॾहिं कोन ईंदो हाणे चए पियो हू त हिते न ईंदो छारो वण मां थींदो हू हिते न ईंदो
अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो वागेंद्रावा मञो कलोई जी ॻाल्हि पंहिंजो विञायो न हाल 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 किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो अखियूं ओही रा करे अभी वरी न वसो वकियूं ओही रा करे अभी वरी न वसो किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो किथे अभी किथे उहो जरा सोचे त ॾिसो